सिंध में बरसातुनि तबाहियूं मचाए छॾियूं आहिनि। लगातार पवंदड़ बरसात सिंध में पोखियल सारियुनि जा फसल ॿोड़े सूबे जी अवाम खे मुआशी तौर मुकमल तौर तबाह करे छॾियो आहे ऐं सिंध में अहिड़नि हाञनि सबबि वॾो मुआशी बहिरान पैदा थियण वारो आहे। न रुॻो एतिरो पर तेज़ बरसातुनि सबबि सिंध जे तक़रीबन ज़िलनि जी बहिराड़ियुनि में हज़ारें कचा तोड़े पका घर ड्रही पट थी विया आहिनि, जंहिं सबबि मुतासिर मारूअड़ा सख़्त मींहं में खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। बहिराड़ी वारे इलाइक़नि में जायूं किरण सबबि केतिराई माण्हू मलबे हेठां दॿिजी फोत जॾहिं त सवें ज़ख़्मी थी पिया आहिनि। लगातार तेज़ मींहं पवण सबबि केतिरनि ई बहिराड़ियुनि जो मुख़्तलिफ़ शहरनि सां राब्तो कटिजी वियो आहे, जंहिं सबबि उन्हनि इलाइक़नि में खाद खुराक जा मसइला पैदा थी विया आहिनि। एतिरे वॾे साने जे बावजूदि वफ़ाक़ी तौर सिंध हुकूमत समेत ज़िले इंतिज़ामिया किथे बि ग़रीब मुतासिर माण्हुनि जी मदद लाइ को क़दम नाहे खयो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुतासिर पंहिंजी मदद पाण तहत ॿोॾ वारी सूरत हाल मां जान बचाए निकिता था आहिनि, पर खेनि न खाधे पीते जो ज़रियो ऐं रहाइश जो बंदोबस्तु आहे, न ई संदन को वाली वारिस बणियो आहे। अॻु में बि केतिराई भेरा अहिड़ियूं कुदरती आफ़तूं आयूं आहिनि। इंतिज़ामिया जी लापरवाही ऐं बेध्यानी सबबि जन जा कहरी घाव सिंध जा माण्हू सालनि ताईं भोॻींदा रहिया आहिनि। मौसमियात खाते पारां 25 अगस्त ते तेज़ बरसातुनि जे 6हें मरहले जे हवाले सां बि वार्निंग जारी कई वई आहे। ॿिए पासे मुल्क जे वॾे सूबे पंजाब समेत बलोचिस्तान खां बि डेमन ऐं बरसाती वहकिरनि जो 8 लख क्यूसिक खां मथे पाणी सिंध ॾांहुं अचण वारो आहे, जेको सिंध खे मुकमल तौर तबाह करे सघे थो। सिंध जे माण्हुनि जी हालत इहा आहे त बग़ैर कंहिं आफ़त जे बि हितां जा माण्हू 2 वेला मानी खाइण लाइ परेशान हूंदा आहिनि। दिहाड़ी ते मज़ूरी कंदड़ पोरियत जेके हाणे मींहं सबबि बेरोज़गार वेठल आहिनि, जेके अॻे ई खाधे पीते जो सामान वठण लाइ लाचार हुआ, वेतर फसलनि जी तबाही, घर ढहण ऐं ॿोॾ वारी सूरत हाल खेनि किथे पहुचाईंदी। मथां सिंध हुकूमत जो हाल वरी इहो आहे त माज़ी में मुख़्तलिफ़ आफ़तुनि जे हाञनि मां सिखण बजाए रुॻो फोटू सेशन करे खाना पूरी कई पई वञे। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿियूं अख़्तियारियूं हिन वक़्त ताईं सवाइ कुझु बयाननि जे अवाम लाइ कुझु बि न करे सघियूं आहिनि। जेकॾहिं हालतूं इहे ई रहियूं त सिंध ऐं सिंध जे माण्हुनि जो अल्लाह वाही आहे। सिंध हुकूमत खे घुर्जे त ज़िले इंतिज़ामिया खे मुतासिर इलाइक़नि में रिलीफ पहुचाइण लाइ हिदायतूं जारी करे ऐं खेनि फौरी तौर ते खाद खुराक जूं सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। रेन इमरजेंसी लागू करे सिंध जे मर्नी इलाइक़नि में रेस्क्यू टीमूं मोकिलियूं वञनि, जेकी मुख़्तलिफ़ जायुनि ते फाथल माण्हुनि खे पाणी मां कढी कंहिं महफ़ूज़ हंध ते पहुचाइनि। ख़ासि करे सिंध ॾांहुं ईंदड़ 8 लख क्यूसिक खां मथे पाणी जे हवाले सां तकड़ा उपाउ वरिता वञनि त जीअं सिंध खे ख़तरनाक तबाही खां बचाए सघिजे। जेकॾहिं इन पाणी खे मुनज़िम तरीक़े सां सिंधू दरिया ताईं पहुचायो वियो त सिंध खे तबाही खां बचाए सघिजे थो, पर सवाल इहो थो पैदा थिए त छा ईअं थी सघे थो। इन सां गॾु ज़िलई इंतिज़ामिया खे सिंध हुकूमत जी हिदायतुनि ऐं हुक्मनि जो इंतज़ारु करण बदिरां पाण मुरादो तौर माण्हुनि जी मदद लाइ मुख़्तलिफ़ वाहन ऐं केनालनि जे बंदनि जो जाइज़ो वठी उन्हनि खे मज़बूत करण जे हवाले सां का हिकमत अमली जोड़े फौरी तौर ते उन ते अमल कयो वञे। यूसीज़ जे बुनियाद ते बल्दियात जे नवनि चूंडियल उहिदेदारनि खे वार्ड लेवल ते ज़िम्मेवारियूं ॾेई अवाम खे रिलीफ ॾियारियो वञे ऐं बहिराड़ी जे माण्हुनि खे ईंदड़ ख़तरनाक हालतुनि ऐं उन्हनि सां मुंहुं ॾियण जे हवाले सां आगाही पिणु ॾिनी वञे। सिंध हिन वक़्तु इंतिहाई ख़तरनाक हालतुनि सां मुंहुं ॾेई रही आहे। जेकॾहिं वफ़ाक़ी तौर सिंध हुकूमत ऐं ॿियनि चूंडियल नुमाइंदनि सिंध जे माण्हुनि जी वाहर न कई ऐं पंहिंजा फ़र्ज़ पूरा न कया त तारीख़ खेनि कॾहिं बि माफ़ न कंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk